रियाजी क्लास 9 यूनिट 5 लेसन 5 अलजेब्रिक मैनिपुलेशन अलजेब्री हेरा फेरी पार्ट 5 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिद्ध ऑनलाइन स्कूल में अवांखे भली कार वारो पोएं लेक्चर में असां वंड वसीले वॾो ऐं पूरो वंड मालूम करण सिखी आया हुआसीं। अॼु असां हिन सबक में यूज़ डिविजन मेथड टू डिटरमाइन लीस्ट कॉमन मल्टीपल वंड वसीले नंढी ऐं बनिपत लहण जे बारे में सिखण जी कोशिश कंदासीं। टू फाइंड द एलसीएम ऑफ टू आर मोर अलजेब्रिक एक्सप्रेशंस बाय डिविजन मेथड द फॉलोइंग फार्मूला इज यूज्ड। ॿ या ॿिनि खां वधीक अलजेब्री इज़ारनि जो वंड वसीले एलसीएम मालूम करण लाइ हेठियों फार्मूला इस्तेमालु कयो वेंदो आहे। ॾिसो ॿारो हाणे उहो असां फार्मूला आहे त एलसीएम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ टू पोलिनोमियल्स डिवाइडेड बाय एचसीएफ ऑफ टू पोलिनोमियल्स। जेकॾहिं असांखे ॿ पोलिनोमियल्स गिवन हूंदा त पोइ असां पहिरियां उन्हनि खे ज़र्ब कंदासीं ऐं पोइ उन्हनि ॿिन्ही पोलिनोमियल जो जेको एचसीएफ निकिरंदो उन सां उन खे वंड करे वेंदासीं। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे असां इन जो मिसाल सॉल्व करण जी कोशिशि कयूं था त जीअं असांखे इहा शइ वधीक सम्झ में अची सघे। हाणे असां वटि मिसाल आहे त फाइंड द एलसीएम ऑफ एक्स क्यूब माइनस 6x स्क्वायर प्लस 11x माइनस 6 एंड एक्स क्यूब माइनस 4x प्लस 3। ॾिसो ॿारो हाणे असांखे छा करिणो पवंदो, हिन जी एलसीएम फाइंड आउट करणी पवंदी। हाणे उन जे लाइ सभ खां पहिरियां असां हीअ जेके ॿ पोलिनोमियल गिवन आहिनि उन जो हाईएस्ट कॉमन फैक्टर फाइंड आउट करण जी कोशिशि कयूं था। ठीकु आहे ॿारो, हाणे उन जे लाइ जेका नंढी पोलिनोमियल आहे उहा डिवाइज़र थींदी, यानी एक्स क्यूब माइनस 4x प्लस 3 असां वटि छा थियो, इहो थियो असां डिवाइज़र ऐं डिविडेंड छा थींदो, इहो थींदो एक्स क्यूब माइनस 6x स्क्वायर प्लस 11x माइनस 6। हाणे इहो छा थियो, इहो थियो डिविडेंड। सभ खां पहिरियां असां सॉल्यूशन लिखूं आहे पर असां वटि हिते स्पेस घटि आहे, तव्हां इहो पंहिंजो पाण लिखी छॾिजो। हाणे डिविडेंड ते डिवाइज़र जी टेबल घणा दफ़ा वेंदी, उहा वेंदी हिकु दफ़ा, त पोइ असां उहो हिते हिकु रखंदासीं। पोइ जॾहिं असां हिक खे ज़र्ब कयो छा सां, हिन डिवाइज़र सां, त असांखे जवाबु छा मिलियो, इहो सेम ई मिलंदो, त पोइ असां इहो हेॾां रखी था वञूं। वेरिएबल जेकी सेम हूंदा उहे हिक ॿिए जे हेठां रखंदा वेंदासीं, त हिते थियो एक्स क्यूब एक्स स्क्वायर जो कुझु न आहे उनखे छॾे ईंदासीं, माइनस जो 4x 11x जे हेठां रखंदासीं, लास्ट में आहे प्लस जो 3। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिते छा कंदासीं त जेके निशानियूं आहिनि उहे चेंज करे वेंदासीं। त हिते एक्स क्यूब जी थी वई साइन माइनस, हिते थी वियो प्लस ऐं हिते छा थी वियो, हिते थी वियो माइनस। ॿारो हाणे एक्स क्यूब में ख़तमु थी वियो, हाणे ही ख़तमु थी विया। ठीकु आहे ॿारो, माइनस 6x स्क्वायर खे असां लाइ हेठि रखियोसीं, थी वियो माइनस 6x स्क्वायर। 11x आहे प्लस जो, हेठि पियो आहे 4x प्लस जो, जॾहिं असां इन खे जोड़ कयो थी वियो 15x। माइनस जो 6 ऐं माइनस जो 3 इहे जोड़ थी विया, जवाबु आयो असां वटि माइनस जो 9। ॾिसो ॿारो हाणे तवजो ॾियो, छा माइनस 6x स्क्वायर खे एक्स क्यूब जी टेबल वेंदी फर्दर, हाणे न, हाणे फर्दर ही वंड न थींदो। ऐं जेकॾहिं असां हिन खे अॻे स्टेप में डिवाइज़र रखी थो वञा ऐं हिन खे मां छा थो रखां, एक्स क्यूब माइनस 4x प्लस 3 खे डिविडेंड, छा इहो वंड जो अमल थी सघे थो, न बिल्कुलु बि न। त पोइ हाणे मां छा करियां, ॾिसो ॿारो हाणे असां छा कंदासीं, हिते माइनस जो 3 कॉमन करे वेंदासीं। हिते जेको पाछी बचियो आहे, जेको रिमाइंडर आहे उन मां जॾहिं असां माइनस जो 3 कॉमन कढियो त अंदरि छा बचंदो, तवजो ॾियो, ॾिसो हिते इज़ इक्वल टू, हाणे माइनस 3 कॉमन निकिरी आयो, अंदरि असां वटि बचंदो 2x स्क्वायर माइनस 5x प्लस 3। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे हिते पाछी छा बचियो, असां वटि पाछी बचियो आहे त 2x स्क्वायर माइनस 5x प्लस 3। हाणे हीअ थींदो डिवाइज़र, हाणे एक्स क्यूब माइनस 4x प्लस 3 सां उहो हिन खे वंड करे वेंदासीं। पर हिते कोएफिशिएंट आहे 2, हिते कोएफिशिएंट छा हिते पियो आहे 1, त पोइ हाणे छा कयूं, ॾिसो ॿारो हाणे असां एक्स क्यूब माइनस 4x प्लस 3 खे 2 सां ज़र्ब करे वेंदासीं, त पोइ लिखंदासीं त मल्टीप्लाई एक्स क्यूब माइनस 4x प्लस 3 बाय 2। त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप थींदो इज़ इक्वल टू 2x क्यूब माइनस 8x प्लस 6। ॿारो हाणे हिते थींदो डिविडेंड ऐं असां वटि डिवाइज़र छा आहे 2x स्क्वायर माइनस 5x प्लस 3। जी हा बिल्कुलु हाणे सॉल्व थींदो। त पोइ हाणे असां पहिरियों डिवाइज़र लिखी था वञूं, उहो आहे
2x स्क्वायर माइनस 5x प्लस 3 छा खे वंड कंदासीं 2x क्यूब माइनस 8x प्लस 6 के। ठीक है बारो हाणे छा जी टेबल वेंदी हिते हिते बाय 2 हिते बाय 2 पर हिते आई x स्क्वायर ऐं हिते आई x क्यूब यानी x सां इनखे ज़रब कंदासीं। जॾहिं असां x सां इनखे ज़रब कंदासीं त पोइ असांखे छा जवाब मिलंदो ॾिसो बारो पोइ हिते थी वेंदो असां वटि 2x क्यूब जॾहिं असां माइनस जे 5x खे x सां ज़रब कयो छा थी वेंदो हिते थी वेंदो माइनस 5x स्क्वायर। त पोइ असां इनखे किथे रखूं असां इनखे अॻिते रखी था वञूं माइनस 5x स्क्वायर। ठीक है बारो पोइ हिते छा थींदो 3 पियो आहे थींदो प्लस 3x प्लस 3x बारो हाणे असां इनखे सिंप्लीफाई करण जी कोशिशि था कयूं। पहिरियां पहिरियां साइनूं तब्दील करे वेंदासीं हिते थी वई माइनस जी साइन हिते थी वई माइनस जी साइन हिते थी वई प्लस जी साइन 2x क्यूब में ख़त्म थी वियो त x स्क्वायर वारो जेको टर्म आहे उन खे सिंप्लीफाई करण जी कोशिशि कंदुसि त 5x स्क्वायर प्लस जो थी वियो लाइ मां हेठि रखंदुसि हिते हिते थी वियो प्लस 5x स्क्वायर। ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां हींअर माइनस जे 8x में माइनस जो 3x जोड़ कयोसीं जवाबु आयो असां 11x त हिते लिखंदासीं माइनस 11x। ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां भई लास्ट में असां छा बचो आहे प्लस जो 6 त इहो लाइ असां हेठि रखंदासीं। ॾिसो बारो हाणे तवजो ॾियो त हिते जेको पाछी बचो आहे उहो घणो आहे 5x स्क्वायर माइनस 11x प्लस 6 छा हिन ते अञा 2x स्क्वायर माइनस 5x प्लस 3 जी टेबल वेंदी जी हा बिल्कुलु वेंदी घणा दफ़ा वेंदी 2 दफ़ा। त पोइ असां हाणे 2 रखंदासीं कोशंड में जॾहिं असां 2 खे डिवाइज़र सां ज़रब करियो ॾिसो जवाबु छा थो अचे 2 खे ज़रब कयोसीं 2x स्क्वायर सां त थी वियो 4x स्क्वायर। साॻी तरीक़े सां जॾहिं असां माइनस जे 5x खे 2 सां ज़रब कयो जवाबु असांखे मिलियो माइनस जो 10x। लास्ट में जॾहिं असां प्लस जे 3 खे 2 सां ज़रब कयो जवाबु असांखे मिलियो 6। ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां हाणे सभ खां पहिरियों असां हिते निशानियूं तब्दील करे वेंदासीं हिते थी वई माइनस हिते थी वई प्लस हिते थी वई माइनस। अहिड़े तरीक़े सां हाणे 5x स्क्वायर मां माइनस जो 4x स्क्वायर वियो त पोइ छा बचियो हाणे हिते असां वटि बचियो x स्क्वायर। ठीक है बारो माइनस जे 11x मां 10x ख़त्म थियो छा बचंदो हिते हिते बचियो माइनस जो x ऐं 6 में ख़त्म थी वियो। ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां हाणे हिते तवजो ॾियो ॾिसो बारो हाणे असां छा कंदासीं त हिते पाछी बचो आहे x स्क्वायर माइनस जो x छा हाणे हिते फर्दर टेबल वेंदी न बिल्कुलु बि न। त पोइ हाणे ही छा थींदो डिवाइज़र ऐं ही थी वियो छा डिविडेंड। त पोइ हाणे असां फर्दर हिन खे सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। हीअ असां वटि छा आहे हीअ असां वटि रहियो डिवाइज़र छा असां वंड कंदासीं 2x स्क्वायर माइनस 5x प्लस 3 खे। ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां हाणे छा जी टेबल वेंदी हाणे हिते 2 जी टेबल हणंदासीं सभ खां पहिरियां बारो 2 जी टेबल वई जॾहिं असां 2 खे x स्क्वायर सां ज़रब कयोसीं जवाबु छा आयो 2x स्क्वायर हिते रखंदासीं त 2x स्क्वायर। साॻे तरीक़े सां जॾहिं मां माइनस जे x खे 2 सां ज़रब कयो जवाबु आयो माइनस जो 2x। ठीक है बारो सभ खां पहिरियों असां साइनूं तब्दील करे वेंदासीं माइनस प्लस त पोइ हाणे असां वटि ही टर्म ख़त्म थी वियो 2x स्क्वायर वारो माइनस जे 5x मां जॾहिं असां प्लस जो 2x ख़त्म कयो जवाबु असां वटि बचियो माइनस जो 3x लास्ट में बचियो 3 बारो हाणे हिते असीं छा कंदासीं छा माइनस जो जेको 3x असां वटि पियो आहे इहो वंड कंदो हिन x स्क्वायर माइनस x खे न हिते असांखे मुश्किलात पैदा थींदी उन जे लाइ असां हिते माइनस जो 3 कॉमन करण जी कोशिशि कंदासीं। जॾहिं असां माइनस जो 3 कॉमन कढियोसीं अंदरि छा बचंदो असां वटि अंदरि बचंदो x माइनस 1 अहिड़े तरीक़े सां हाणे असां वटि पाछी छा थी वियो x माइनस 1 हाणे असां छा कंदासीं x स्क्वायर माइनस x खे x माइनस 1 सां वंड करे वेंदासीं। हाणे मां ही हिते मिटाइण जी कोशिशि थो कयां ॾिसो बारो हाणे तवजो ॾियो हाणे x स्क्वायर माइनस x ते x माइनस 1 जी टेबल केतिरा दफ़ा वेंदी ॾिसो बारो हाणे x दफ़ा टेबल वेंदी त पोइ हिते रखंदासीं x। ठीक है बारो
जॾहिं असां एक्स खे एक्स सां ज़रब कयो जवाब असां वटि छा मिलियो, जवाब असांखे मिलियो एक्स स्क्वायर। पोइ असां हिते रखी वियासीं। जॾहिं असां -1 खे एक्स सां ज़रब कयो जवाब असांखे मिलियो माइनस जो एक्स। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते छा थींदो, सभ खां पहिरियों निशानियूं बदिलायूं था। हिते थी वई माइनस, हिते थी वई प्लस। त पोइ हाणे ही ॿई टर्म ख़तम थी विया, असांखे पाछी छा मिलियो 0। त पोइ हाणे असां चवंदासीं त एक्स माइनस 1 हिन ॿिनि पोलिनॉमियल जो छा आहे, हाईएस्ट कॉमन फैक्टर आहे। बसि इहा शइ खपे पई। त पोइ असां हिते लिखंदासीं त एक्स माइनस 1 इज़ दी HCF। इहो मिली वियो असांखे। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां ॾिसो ॿारो, हाणे तवजो ॾियो त LCM इज़ इक्वल टू, हाणे ॿ पोलिनॉमियल असां ज़रब में रखंदासीं त लिखी सघूं था P ऑफ एक्स इंटू Q ऑफ एक्स डिवाइडेड बाय HCF। त पोइ हिते लिखंदासीं इज़ इक्वल टू, ज़रब में कहिड़ो रखंदासीं, हिकिड़ी पोलिनॉमियल असां वटि आहे एक्स क्यूब माइनस 6x स्क्वायर प्लस 11x माइनस 6 इंटू एक्स क्यूब माइनस 4x प्लस 3। ठीक है ॿारो। हाणे वंड में छा रखंदासीं, HCF छा आहे असां वटि, उहा एक्स माइनस 1। ॾिसो ॿारो, हाणे जेकॾहिं असां हिन ॿिन्ही खे ज़रब करियूं, हाणे जेको जवाबु असांखे मिले उन खे एक्स माइनस 1 सां वंड करियूं, या वरी असां छा था करे सघूं, कंहिं हिकु पोलिनॉमियल खे एक्स माइनस 1 सां वंड करे छॾियूं, पोइ असां हुननि ॿिन्ही खे ज़रब में रखे छॾियूं या ज़रब करे छॾियूं, त पोइ बि असांखे LCM मिली वेंदी। त पोइ हाणे असां छा था कयूं त एक्स क्यूब माइनस 6x स्क्वायर प्लस 11x माइनस 6 खे वंड करे था वञूं एक्स माइनस 1 सां। त पोइ हाणे डिवाइज़र असां वटि थींदो हिते एक्स माइनस 1 ऐं डिविडेंड थींदो असां वटि त एक्स क्यूब माइनस 6x स्क्वायर प्लस 11x माइनस 6। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे छा जी टेबल वेंदी, हिते असां एक्स स्क्वायर जी टेबल हणी वेंदासीं। हिते थींदो एक्स स्क्वायर, जॾहिं असां एक्स माइनस 1 खे एक्स स्क्वायर सां, त पोइ जवाबु ईंदो, जवाबु असांखे मिलियो हिते एक्स क्यूब माइनस एक्स स्क्वायर। निशानियूं तब्दील थी वेंदियूं, हिते थी वई माइनस, हिते थी वई प्लस, त एक्स क्यूब में ख़तमु, ऐं हिते असां वटि छा बचंदो, माइनस जो 5x स्क्वायर। ठीकु आहे ॿारो। ऐं असां प्लस जो 11x लाइ एक्ट रखंदासीं ऐं माइनस जो 6 बि। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे छा जी टेबल वेंदी हिते, हिते ॾिसो कोफिशिएंट असां वटि छा पियो आहे, माइनस जो 5 आहे। त पोइ हाणे असां हिते माइनस 5x सां हिनखे ज़रब करे था वञूं। हिते थींदो त माइनस 5x, जॾहिं असां माइनस 5x खे जॾहिं x सां ज़रब कयोसीं त जवाबु असांखे मिलियो त माइनस जो 5x स्क्वायर। हिते रखियोसीं माइनस 5x खे जॾहिं माइनस जे 1 सां ज़रब कयोसीं, जवाबु असांखे मिलियो प्लस जो 5x। जॾहिं असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कयोसीं, हिते माइनस जी जाइ ते प्लस अची वेंदो, हिते साॻी माइनस थी। ॾिसो ॿारो तवजो ॾियो, हाणे ही हिन में ख़तमु थी वियो, 11x मां माइनस जो 5x ख़तमु थियो, बाक़ी छा बचियो, हिते बचंदो असां वटि 6x प्लस जो माइनस जो 6 लाइ हेठि रखियोसीं। ॾिसो ॿारो तवजो ॾियो, हाणे हिते कोफिशिएंट आहे 6, हिते पियो आहे 1, त हिनखे असां छा सां ज़रब करे वञूं, हिनखे असां ज़रब कंदासीं 6 सां, त पोइ हिते रखंदासीं प्लस जो 6। जॾहिं असां प्लस जे 6 खे खणी एक्स माइनस 1 सां ज़रब कयो, त जवाबु असांखे मिलियो 6x माइनस जो 6। ॿारो हाणे हिते थी वियो माइनस, हिते थी वई प्लस, त हीउ सॼो टर्म ख़तमु थी वियो, जवाबु असांखे मिलियो 0 0। त पोइ हाणे ॾिसो छा थींदो, त असांखे LCM छा मिली, LCM इज़ इक्वल टू एक्स क्यूब माइनस 4x प्लस 3 इंटू एक्स स्क्वायर माइनस 5x प्लस 6। हाणे इहो छा थी वियो, असांजो आंसर थी वियो। अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अल्लाह भाई।